रूबी अली मशहूर टिकटॉकर मॉडल ऐं अदाकारा आहे जंहिंजा सोशल मीडिया ते लखे फॉलोअर्स आहिनि। रूबी अली जूं बोल्ड अंदाज़ वारियूं वीडियोज़ अॼु बि सोशल मीडिया ते वायरल नज़र ईंदियूं आहिनि। रूबी अली जूं म्यूज़िक वीडियोज़ खे बि काफ़ी पसंदि कयो वेंदो आहे ऐं कुझु माण्हू उन ते एतिराज़ बि कंदा आहिनि, पर फनकारा कंहिंजी परवाह करण खां सवाइ फन जो मुज़ाहिरो कंदी रहे थी। इरशाद अली जागीरानी सां आयल हिकु म्यूज़िक वीडियो ते जोड़े खे डिघो वक़्तु तनक़ीद जो निशानो बणायो वियो, जंहिं बाद फनकारनि पारां बि रद्द अमल साम्हूं आयो हो। फन सां मोहबत रखंदड़ माण्हुनि फनकारनि जी हिमायत कई हुई ऐं संदन हौसला अफ़ज़ाई कई हुई। तेज़ीअ सां शोहरत जी ऊचाइयुनि खे छुहंदड़ रूबी अली ज़िंदगीअ में सुखनि खां वधीक ॾुख ॾिठा आहिनि। रूबी अली इहो मक़ाम हासिल करण लाइ वॾी महिनत कई आहे। हू चवे थी त संदसि ज़िंदगी में ख़ुशियूं घटि पर ॾुख वधीक आहिनि। रूबी अली हिकु इंटरव्यू में चयो हो त हुन ज़िंदगीअ जो ॻच हिसो अकेलाईअ में गुज़ारियो आहे ऐं पंहिंजो पाण सां ई वक़्तु गुज़ारींदी आहे। रूबी अली जी फैमिलीअ जी ॻाल्हि कजे त फनकारा मूजिबि संदसि फैमिलीअ में केर बि न आहे, छो त हू 18 सालनि खां अकेली ज़िंदगी गुज़ारे रही आहे ऐं फैमिलीअ खां धार थी चुकी आहे। रूबी अली ज़िंदगीअ में ॾुख ॾिसण बाद ॿियनि खे ख़ुशि रखण जी कोशिश करे थी ऐं चवे थी त हिन पंहिंजूं हज़ारें ख़्वाहिशूं अणपूरियूं छॾे ॾिनियूं आहिनि, छो त कुझु ख़्वाहिशुनि खे रद्द करण में इंसान जी भलाई हूंदी आहे।